ॿुधण सभिनी दोस्तनि खे राजेश वलेचा जो नमस्कार। दोस्तो, गुज़िरियल साल खां वठी तव्हां, असां ऐं सॼी दुनिया जंहिं ॿरंदड़ मसइले सां मुंहुं ॾेई रही आहे उहो आहे कोरोना जी महामारी। ऐं अहिड़े ई विषय ते अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कोरोना महामारी जा असां छा सबक़ु सिखियो, असांखे छा सिखणु घुरिजे। कोरोना महामारीअ जी ॻाल्हि कजे त सभ खां पहिरीं मां कोरोना वायरस जे बारे में 2019 डिसंबर में ऐं जनवरी 2020 में ॿुधो हो त चीन जे वुहान शहर में कोरोना नाले वायरस फैलिजी रहियो आहे ऐं कुझु वीडियो बि वायरल थिया हुआ त चिंता थियणु लाज़मी हुई। ऐं पोइ धीरे धीरे कोरोना जो अपडेट रोज़ अचणु लॻो त अॼु हेतिरा नवां केस आया, अॼु हिन मुल्क में कोरोना पहुची वियो। पर दोस्तो, सच ॿुधायांव त हिन में यकीन हो त चाइना या कुझु ॿिया मुल्क जेके अनेक जानवरनि ऐं पखियुनि खे खाइनि था, जंहिं करे इहो वायरस फैलियो हूंदो ऐं भारत में त इहो न ई ईंदो। पर धीरे धीरे इहो भारत में बि अची पहुतो ऐं जॾहिं 260 केस थिया ऐं 6 माण्हुनि जी जान वई त मन में डपु थियणु लॻो। ऐं जॾहिं प्रधानमंत्री हिकु ख़ासि बयानु जारी करे देश खे ख़बर ॾिनी त 22 मार्च ते जनता कर्फ्यू रखियो वेंदो, जंहिंजे तहत को बि माण्हू घर खां ॿाहिरि न निकिरंदो। ऐं उनखां पोइ त लॉकडाउन मथां लॉकडाउन, सॼो साल 2020 जान बचाइण में ई गुज़री वियो। उहा त तव्हांखे ख़बर ई आहे। असां घणनि ई पंहिंजनि खे विञायो। सॼी दुनिया में हिकु ख़ौफ़ जी तलवार लटकी रही हुई। हाणे बि वैक्सीन त ठही वई आहे ऐं लॻाई बि पई वञे, पर अञा बि कोरोना जो प्रकोप घटियो न आहे। हाणे बि केतिरा ई माण्हू लापरवाही करे रहिया आहिनि ऐं केतिरा ई पंहिंजी जान गंवाए रहिया आहिनि। सरकार पंहिंजूं कोशिशूं करे रही आहे ऐं घणे क़दुरु कामयाब बि आहे, पर सुजाॻी तमामु ज़रूरी आहे। उन में ई सभिनी जो भलो आहे। हाणे मां तव्हां सां ॻाल्हि कंदुसि कोरोना वायरस जेको असांजे जीवन ते असरु विधो आहे या असांखे तोड़े दुनिया खे कहिड़ो सबक़ु ॾिनो आहे या सेखारियो आहे। सभ खां पहिरीं कोरोना जा असर ॾिसूं। कोरोना जे असर जी ॻाल्हि कजे त उन असांजे जीवन शैली, रीतियूं रस्मूं, ॾिण त्योहार, आर्थिक हालतूं, राजनीतिक हालतूं, समाजिक हालतूं, सभ्यतक ऐं हर तरह सां असरु कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे जो सॼी दुनिया जे तइलीमी सिरिश्ते खे बि बदिले छॾियो आहे। ॿार या शागिर्द स्कूल या कॉलेज बदिरां घर मां ई पढ़णु ऐं इम्तिहान ॾियणु लॻा आहिनि। ऑफिसनि जा कम बि ऑनलाइन अची, याने वर्क फ्रॉम होम जहिड़नि सिरिश्तनि जनमु वरितो आहे। हिक ॿिए वटि अचणु वञणु घटिजी वियो आहे। सॼो साल को बि ॾिणु न मल्हायो वियो, यानी कि 2020 में। ऐं हाणे बि डप जो माहौल त आहे ई। ॿारनि जे दिमाग़ ते बि ख़राबु असरु पियो आहे, छो त सॼो ॾींहुं मोबाइल या टेबलेट या लैपटॉप अॻियां ध्यानु ॾेई वेहणो थो पवे। कोरोना में जंहिंजो बि मृत्यु थियो आहे उन जी शमशान यात्रा बि नथी निकिरे। पगड़ियुनि जो वक़्तु बि बदिलिजी चुको आहे। शादीअ में बि कुझु पंहिंजा ख़ासि ई घुराया पिया वञनि ऐं देर राति ताईं पार्टी करण बि लॻभॻि बंदि आहे। सेमिनार जेके विद्वाननि सां जेके थींदा हुआ स्टेजुनि ते, अॼु उहे वेबिनार में बदिलिजी चुका आहिनि। कलाकार जा शो प्रोग्राम जेके हालनि में न थी करे अॼु लाइव सोशल मीडिया ते थी रहिया आहिनि। केतिरा ई मरीज़ कोरोना न हूंदे बि इलाज न मिलण जे करे बची न सघिया आहिनि ऐं वरी केतिरे डॉक्टरनि बि पंहिंजी जान विञाई आहे। अचानक आयल जीवन शैलीअ में बदिलाव करे केतिरियूं ई ज़रूरतूं घटि थियूं आहिनि, जिन जो असरु केतिरनि ई माण्हुनि जी आर्थिक हालत ते पियो आहे। केतिरियूं ई नौकरियूं घटियूं आहिनि, नवां प्रोजेक्ट रुकिजी विया आहिनि। फिल्म ऐं मनोरंजन थिएटर में रिलीज़ न थी करे OTT प्लेटफॉर्म ते रिलीज़ थियण लॻा आहिनि। मतिलबु त ईअं खणी चइजे त कोरोना काल खां अॻु जंहिंजी कॾहिं कल्पना बि न कई वई हुई, उहे ॻाल्हियूं थियण लॻियूं आहिनि ऐं उन जीवन खे प्रभावित कयो आहे। हाणे इहे त हुआ कोरोना जा असर जेके असांजे जीवन खे
सोच खे बदिले रहिया आहिनि। हाणे कोरोना महामारीअ दुनिया खे कहिड़ा सबक़ ॾिना आहिनि उन ते नज़र विझूं। सभ खां वॾो जेको सबक़ु आहे उहो आहे दुनिया जो इहो सोचणु त जान आहे त जहान आहे। इन महत्व खे सम्झणु, छो त तव्हांखे केतिरो बि बैंक बैलेंस हुजे या केतिरो बि नालो कमायो हुजेव, पर उहो तव्हांजी जान न बचाए सघंदो। इन नज़रिए जनम वरितो उन सोच जो त सिहत ते ख़र्चु सभ खां ज़रूरी आहे। दुनिया जे देशनि ऐं सरकारुनि खे महसूसु थियो त सिहत सां जुड़ियल सेवाउनि जूं केतिरी न वॾी ज़रूरत आहे। दुनिया खे इन ॻाल्हि जो अहसासु थियो त परमाणु बम या मिसाइल तव्हांखे सुरक्षा जी गारंटी नथा ॾियनि, पर कोरोना वायरस जंहिंजो आकार क़द पेन सां कयल टुॿके जे 2000 दफ़ा नंढो आहे, पर्यावरण खे सुधारण लाइ अरबें खरबें रुपया ख़र्चु करणु बेकार आहे, छो त कार्बन डाइऑक्साइड जी मात्रा वधण खे रोकण जे लाइ करोड़नि जा फंड बि हलाया वञनि था ऐं विकासशील देश विकसित देशनि जे मथां ऐं विकसित देश विकासशील देशनि जे मथां ॾोह था ॾियनि त प्रदूषण लाइ उहे जवाबदार आहिनि। उन लाइ केतिरियूं संस्थाऊं बि ठाहियूं वयूं आहिनि, जीअं त UNFCCC यानी कि यूनाइटेड नेशन फर्मवर्क कन्वेंशन ऑन क्लाइमेट चेंज, पर नतीजो एॾो कारगर साबित न थियो आहे जेको हिकु जीतामड़े वायरस करे ॾेखारियो आहे। उन जे तहत नदियूं साफ़ थियण लॻियूं आहिनि, ओज़ोन लेयर सही थियण लॻो आहे, हवा जी क्वालिटी सुधरी वई आहे, जंगली जानवरनि बेखौफ़ थी करे घुमण लॻा आहिनि, ज़मीन जे अंदरि समायल पाणी साफ़ थियण लॻो आहे। द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी एंड क्लीन एयर नाले संस्था पंहिंजे खोजना जे मुताबिक़ इहो दावो कयो त फरवरी 2020 में सिर्फ़ु चीन में 20 करोड़ टन कार्बन डाइऑक्साइड जी पैदाइश घटिजी आहे। त सोचो सॼी दुनिया में केतिरी न कमी आई हूंदी। होटलनि ऐं रेस्टोरेंट में खाइण बदिरां घर जे ज़ालुनि तोड़े मर्दनि घणियूं ई नयूं वैराइटियूं पाण ठाहिणु सिखियूं। उन मां इहो साबित थियो त ॿाहिरि जी जंक फूड खाइण खां सवाइ बि ज़िंदगी हली थी सघे, छो त असांजी कमाईअ जो हिकु वॾो हिसो ॾेखाव ऐं बुरी आदतुनि ऐं महत्वाकांक्षाउनि खे पूरो करण में ई हलियो थो वञे। हक़ीक़त में त असां जूं ज़रूरतूं त उहे ई बुनियादी आहिनि, जीअं त इंसानी ज़रूरतुनि जी वस्फ़ इब्राहिम मैस्लो पंहिंजे किताब अ थ्योरी ऑफ ह्यूमन मोटिवेशन में ॾिनी आहे त इंसान जूं बुनियादी 5 ज़रूरतूं आहिनि: ऑक्सीजन, खाधो, पाणी, निंड ऐं प्यार, ऐं इन खां पोइ ईंदी आहे महत्वाकांक्षा ऐं आख़िर में ईंदो आहे अध्यात्म। ऐं कोरोना जे हिन काल में अॼु बि इहो सिद्धांत ई क़ाइमु रहियो आहे। कोरोना महामारीअ अॼु जी नई पीढ़ीअ खे इहो सम्झायो त समाज जा असली हीरो फिल्मी कलाकार, क्रिकेटर या सेलिब्रिटी न, पर सफ़ाई कर्मचारी, डॉक्टर ऐं मेडिकल स्टाफ तोड़े सुरक्षाकर्मी आहिनि, जिन खे कोरोना काल में कोरोना वॉरियर चयो वियो, यानी कि कोरोना योद्धा जो नालो ॾिनो वियो। वॾनि वॾनि विकसित देशनि जो गुरूर चूर थी वियो। इन कोरोना महामारी अॻियां लाचार थी विया। जिन खे पंहिंजी टेक्नोलॉजीअ मथां नाज़ हो, उन्हनि खे हिकु नंढड़े वायरस हताश ऐं परेशान करे छॾियो ऐं सोचण लाइ मजबूर करे छॾियो। ऑनलाइन शॉप शुरू थियण खां पोइ आसपास जा दुकान ऐं वापारी असां लाइ ॼण घटि महत्व वारा महसूसु थियण लॻा हुआ, पर कोरोना जी महामारीअ में इहो साबित करे छॾियो त इहे असां लाइ केतिरा न ज़रूरी आहिनि। असां जूं सभु ज़रूरतूं उन्हनि मां ई पूरियूं थियूं थियनि। कोरोना वायरस असांखे ख़ासि तौर सां जेकी सौगातियूं ॾिनियूं आहिनि उहे आहिनि योग ऐं प्राणायाम असांजे जीवन जो हिसो हुजणु खपे। इन ज़रूरत ॾांहुं ध्यानु छिकायो। घटि ख़र्च में बि घर कीअं हलाए सघिजे इहो सेखारियो। घटि ख़र्च में घर हलाइण जी ॻाल्हि तां मां चाहियां थो त असांखे इहा ॻाल्हि बि सम्झणु घुरिजे त शादीअ वक़्तु असां जेकी ॾेखाव तरफ़ डोड़े रहिया आहियूं उहो बि केतिरो ग़लति आहे। कोरोना खां अॻु जो जे असां ॾिसूं त ॾेखाव जे चकर में 5-6 ॾींहं अलॻि अलॻि पार्टियूं पियूं रखियूं वञनि,
जीअं त मेहंदी पार्टी, बैचलर पार्टी, डांस पार्टी, पूल पार्टी, वरी उन्हनि में कपिड़नि जा थीम्स, वॾियूं वॾियूं अरेंजमेंट्स। पर अॼु कोरोना महामारीअ करे सरकार जी गाइडलाइंस करे उहो ई पुराणो ट्रेडिशन वरी अची वियो आहे, जंहिं करे कंहिंखे निंड न मिली त उनखे दुख करण जी बि का ज़रूरत न आहे। ऐं मां ईअं चवंदुसि त उन्हनि अजायनि ख़र्चनि खां कंहिं ज़रूरतमंदनि जी जे मदद कजे त उहो वधीक कारगर रहंदो। ॿारनि जा थोरे पंहिंजा वार बि पाण कटे सघजनि था। जेको बि आहे उहो अॼु आहे, सुभाणे जो को बि भरोसो न आहे। अॼु खे जी वठो, पंहिंजी जमा पूंजीअ मां हिकु एमरजेंसी फंड तयारु रखो, छो त अहिड़ियूं आपदाऊं अचनि थियूं तंहिं वक़्तु को बि मदद करण जी हालत में न हूंदो आहे। जे असां वटि कंहिंखे मदद करण जी ताक़त आहे त कहिड़े बि नमूने हिक ॿिए जी ज़रूरतमंदनि जी मदद कयो। ऐं जेसिताईं कोरोना जो हिकु बि केस आहे तेसीं ताईं असांखे सभु सावधानियूं रखणियूं आहिनि जेकी असां कोरोना काल दरमियान सिखिया आहियूं।